ज़िंदगीअ जो शराब पीतो आ, हर घड़ी बेहिसाब पीतो आ। चप चपन ते रखे भी पीतोसीं, पाण गॾिजी सवाब पीतो आ। सिंधी ॿोलीअ जे उस्ताद कवि, गीत जे बादशाह, अदीब, मोहक़िक़, नक़ाद, नावल निगार, कहाणीकार, लिसानियात सां गॾु छंद विद्या, इल्म अरूज़ जे माहिर उस्ताद, शाह लतीफ़ जे पारखू ऐं सिंधी अदब जो झोल अनेक इल्मी ख़ज़ाननि सां भरींदड़ सरमद चांडियो खे सिंध खां विछड़े साल पूरो थी रहियो आहे। सरमद अकेडमी लाड़काणो आचर 16 जुलाई 2023 ते सुबुह 10 वॻे भिटाई अदबी हॉल, आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणो में संदसि पहिरीं वरसी शायाने शान मल्हाए रही आहे। इन मौक़े ते पूरी सिंध जे कलम धणनि खे महान साहतकार खे भेटा ॾियण लाइ शिरकत जो सॾु ॾिजे थो।